कराची जे कोरंगी जो नासिन कराची जे कोरंगी जो इलाइक़ो मेहरान टाउन हिन जदीद दौर में भी सेहत तालीम ऐं सफ़ाई समेत बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। वधीक तफ़सील निज़ामुद्दीन भुट्टो जी हिन रिपोर्ट में। रोशन जे शहर कराची में हिन जदीद दौर में भी एक अड़ो टाउन मौजूद है जो सदियों अगु पुठिते पयल शहर जो ॾेख ॾिए थो। इन जी मौजूदा हालत शहर जी आहे पर सहूलतूं के थर जड़े ॻोठ जूं भी नाहिनि। उहो इलाइक़ो आहे कोरंगी जो मेहरान टाउन जंहिंजे घिटियुनि ऐं गलियुनि मां गुज़रण सां बदबू अचे थी। इन करे हिन इलाइक़े खे घटनि वारो इलाइक़ो भी चइजे त को वधाउ न थींदो। हिते जेके भी शहरी रहनि था या फैक्ट्रियूं या इंडस्ट्रियूं स्मॉल इंडस्ट्रियूं लॻल आहिनि बेसिक इनखे केॾीअ डेवलपमेंट सुठे तरीक़े सां न कयो आहे। ना हिते सेवरेज जो माहौल दुरुस्त कयो अथई, ना तालीम जो निज़ाम ॾिनो अथई, ना को पार्क सुठो ठाहियो अथई, हिते ना को सिहत जे हवाले सां को अस्पताल जो मामलात कया अथई। असां तव्हांजे तवसर सां आला हुकाम खे अपील कयूं था हिन ते नज़र सानी करे। गंदगी की वजह से बहुत ज़्यादा बीमारी है। आप देख सकते हैं मेरे बराबर में आपको कचरा दिखेगा। कोई गवर्नमेंट स्कूल नहीं है, जो है भी तो वहाँ पर बच्चों की तादाद इतनी ज़्यादा है कि कोई भी तालीमी मेयार नहीं है वहाँ पर, और ना ही कोई अच्छा हॉस्पिटल है। इलाज का बहुत ज़्यादा जो है ना प्रॉब्लम है यहाँ पर, और कोई अच्छा हॉस्पिटल भी नहीं। कोई प्राइवेट है भी तो वो भी उसकी सहूलतें जो है वो इतनी अच्छी नहीं है कि एक आम शहरी को सारी चीज़ें मैसर हो सके। हिन इलाइक़े जा माण्हू इन आस ऐं उम्मीद ते आहिनि त सिंध सरकार हिन इलाइक़े ते ध्यानु कॾहिं ॾींदी ऐं न फ़क़ति ध्यानु ॾींदी पर केॾी ऐं संदन साथारियुनि मां जान कॾहिं आजी कराईंदी त जीअं हितां जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि।